घोट की लाखा बिरादरी पारां एडवोकेट सलामत लाखो अमानत लाखो ते कूड़ो केस दाख़िल करण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। टंडोल हयार ऐं निपखास पुलिस खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। लाखा रोड जे अॻुवाण चीफ मुक़दम शौकत अली लाखो, ख़ान मोहम्मद लाखो, रसूल बख्श लाखो, ग़ुलाम अकबर लाखो, अब्दुल रशीद लाखो, अयाज़ अली लाखो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लाखा हाउस कोठी खां मेन चौक ताईं एहतजाज कयो वियो, जंहिंमें लाखा बिरादरी जे सभई माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे शौकत अली लाखो ऐं ॿियनि जो त 13 महीना अॻु लाखा बिरादरी सिंध जे सदर एडवोकेट सलामत लाखो जे हाउसिंग सोसाइटी स्कीम ते कब्ज़ो करे संदसि पुट असद लाखो ऐं ॿियनि खे पुलिस जी मदद सां अगवा कयो वियो। ट्रांसपोर्ट जा अॾा बंदि करे 95 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो। हुन चयो त टंडोल हयार पुलिस एडवोकेट सलामत लाखो संदसि भाउ अमानत लाखो ऐं माशूक चांडियो ते पीपी जे 72 अॻुवाण ग़ुलाम कादिर मरी जे चवण ते कूड़ो केस दाख़िल करे खेनि हिरासा करे रही आहे। हिननि वधीक अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो आवाज़ हिकु प्रेस कॉन्फ्रेंस कईसीं, एहतजाज इन हवाले सां असां कयो आहे त हिकिड़ो वॾो ज़ुल्म ऐं ॾाढ थियो आहे। ॿुधे हुननि जी ज़ातियूं हिकिड़ियूं प्रॉपर्टियूं आहिनि, 13 महीननि खां वठी मुसलसिल उन्हनि ते कब्ज़ा ऐं पंहिंजो नाजाइज़ियूं भताखोरियूं, हाउसिंग सोसाइटी ते कब्ज़ा ऐं पंहिंजो उन जी ज़ाती ज़मीन ते कब्ज़ा। ॿुधे ऐं असां आला अख़्तियारनि खे इहो अर्ज़ु कंदासीं, मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पाकिस्तान बि असां बि पीपल्स पार्टी जा आहियूं, असां बि हिते पीपल्स पार्टी, हू बि पीपल्स पार्टी जो आहे। ॿुधो अथई, सलामत लाखो बि पीपल्स पार्टी जो आहे ऐं पंहिंजो हू बि अमानत इलाइक़े वारा बि पीपल्स पार्टी जा आहिनि। त एतिरो ज़ुल्म छो, छाजे करे जे हुन जूं ज़ाती मिल्कियतुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि। ऐं मां आसिफ अली ज़रदारी साहब खे इहो अर्ज़ु कंदुसि, असां पंहिंजे इलाइक़े जे MNA सरदार चीफ मोहम्मद भाई ख़ान मार खे अर्ज़ु कंदासीं, असां लाखा बिरादरी पूरी सिंध में असां मुतहद आहियूं। महिरबानी करे हीअ असांजो जेको पैगाम आहे इहो बिलावल ज़रदारी साहब ताईं पहुचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।